हिते नाज़रीन असां अहम ख़बर शेयर कंदालू। हैदराबाद जे पीपी अॻवाननि में हिक ॿिए खां गोए खणण जूं कोशिशूं तेज़ थी वयूं आहिनि। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमन जामशोरे जे भाइरनि खां पोइ मोलाबख्श चांडे जे पुट जी सियासत में एंट्री थी आहे। मोलाबख्श चांडे पुट उमेर खां नौकरी छॾाए सियासत में मुतारिफ़ कराए छॾियो आहे। मोलाबख्श चांडे सहाफ़ियुनि खे मुख़ातिब थींदे चयो त संदसि पुट खे सियासत जो शौक़ु थियो आहे, तंहिं करे सहाफ़ियुनि खे पार थो हुजे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त हैदराबाद जे पीपी अॻवाननि में हिक ॿिए खां गोए खणण जूं कोशिशूं तेज़ थी वयूं आहिनि। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमन जामशोरे जे भाइरनि खां पोइ मोलाबख्श चांडे जे पुट जी सियासत में एंट्री थी आहे। मोलाबख्श चांडे पुट उमेर खां नौकरी छॾाए सियासत में मुतारिफ़ कराए छॾियो आहे। मोलाबख्श चांडे सहाफ़ियुनि खे मुख़ातिब थींदे चयो त संदसि पुट खे सियासत जो शौक़ु थियो आहे, तंहिं करे सहाफ़ियुनि खे पार थो हुजे। हैदराबाद मां अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त हैदराबाद जे पीपी अख़बारनि में हिक ॿिए खां गोए खणण जूं कोशिशूं तेज़ थी वयूं आहिनि। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमन जामशोरे जे भाइरनि खां पोइ मोलाबख्श चांडे जे पुट जी सियासत में एंट्री थी आहे। मोलाबख्श चांडे पुट उमेर खां नौकरी छॾाए सियासत में मुतारिफ़ कराए छॾियो आहे। मोलाबख्श चांडे सहाफ़ियुनि खे मुख़ातिब थींदे चयो त संदसि पुट खे सियासत जो शौक़ु थियो आहे, तंहिं करे सहाफ़ियुनि खे पार थो हुजे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़े सां। ज़फ़र, अपडेट कजो त मोलाबख्श चांडे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो आहे? जी बिल्कुल, हैदराबाद में मोलाबख्श चांडे पुरतकल्लुफ़ दावत कई जंहिंमें सीनियर सहाफ़ियुनि खे घुरायो वियो ऐं कुझु जेके सीनियर सहाफ़ी हुआ उन्हनि खे उते पुट जो तारुफ़ करायो वियो ऐं पुट खे मुतारिफ़ कराईंदे मोलाबख्श चांडियो हुन पंहिंजे पुट उमेर चांडियो खे जेको एक्साइज़ जो इंस्पेक्टर हुयो उन खां इस्तीफ़ा ॾियारे सियासत में जेको आहे सो शामिल करण जे हवाले सां सहाफ़ियुनि खे भारत कई आहे। हैदराबाद में जीअं ई बलदियाती चूंडूं वेझो ईंदियूं पियूं वञनि त पीपुल्स पार्टी जा कारकुन ऐं पीपुल्स पार्टी जी क़यादत सरगर्म थींदी पई वञे ऐं इहो ज़रिए नथा मालूम थियो आहे त जेका बलदियाती चूंडूं अचनि पियूं न बलदियाती चूंडुनि जे हवाले सां मोलाबख्श चांडियो जेको सीनियर अॻवान आहे पीपुल्स पार्टी जो हुन पंहिंजे पुट उमेर बख्श चांडियो खे बलदियाती चूंडुनि में हिसो वठण लाइ सियासत में आंदो आहे ऐं नौकिरी तां इस्तीफ़ा ज़ारी आहे। जॾहिं त शर्जील इनाम मेमन पंहिंजे पुट रावल शरीफ़ खे ऐं जब्बार ख़ान बि पंहिंजे पुट खे मैदान में आणे छॾियो आहे। जॾहिं त जाम ख़ान छोरो जा ॿ भाइर बिलावल छोरो ऐं काशिफ छोरो ऑलरेडी अॻ में ई मैदान में लथल आहिनि। बहरहाल हैदराबाद में पीपुल्स पार्टी जी जेका क़यादत आहे उन्हनि पंहिंजे नौजवाननि खे मैदान में लाहिण वारो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। जी ठीकु आहे ज़फ़र, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।